मेहरबानी सही सभिनी आयल मेहमान जो शुक्रियो थोड़ी रस्म के टोड़ियों पिया रस्म थी इहा हूंदी आहे त किताब जंहिंजो हूंदो आहे जंहिंजी महूरत थींदी आहे उहो सदर खां हिकिड़ो स्टेप पहिरीं हूंदो आहे बाक़ी ॿिया ॻाल्हाए वेंदा आहिनि ख़बर न आहे इहा रस्म कंहिं रखी हुई जो जेके उन किताब ते ॻाल्हाइण जे लाइ अचनि नक़ाद जेका वॾी तयारी करे अचनि किताब ते ॻाल्हाइण जे लाइ उहा तनक़ीद कनि ऐं उनखां पोइ साहिब किताब 2 मिंटनि में हुनजी तनक़ीद जो जवाबु ॾे सॼे पेपरनि जो जेको पढ़ियल सॼो हुजो जेका महिनत हुई उनखे ज़ाया करे हलियो पोइ वरी तनक़ीद जो फ़ाइदो छा उन करे मूं चयो त आउं पहिरीं ॻाल्हाईंदुसि ताकी उनखां पोइ जेका खल हिननि खे लाहिणी हुजे भले लाहे छो जो हुनजो जवाबु कोन ॾींदुसि अॻुवाट में ॻाल्हाए छॾिया तो मता हू वरी ॻाल्हाईंदे थोरो इहो लिहाज़ कनि त यार ॻाल्हाए त वञूं तनक़ीद करे वञूं वरी अॻियां बि नथा था मता अॻियां बि को रिबूटल अचे तंहिंजे करे पुछियो ऐं पहिरीं थो ॻाल्हायां त रिबूटल जो को ख़ौफ़ न हुजे ऐं बेख़ौफ़ थी ऐं तिखी काती हुजे या मुटी काती हुजे देरि त कजो महूरत में आमतौर ते थींदो ईअं आहे हिते हिन हाल में बि केतिरी बि किताबनि जूं महूरतूं थियूं आहिनि ऐं ॿिए हंधि बि असां ॾिसंदा रहूं था जॾहिं महूरत थींदी आहे त जेके ॻाल्हाइण वारा हूंदा आहिनि किताब ते उहे उन किताब खे अलाए किथे आसमान ते वञी पहुचाईंदा आहिनि ऐं ॿुधण वारनि खे ईअं लॻंदो आहे त ही आख़िरी किताब आहे शायदि अज़ीम हिन खां पोइ शायदि अहिड़ो किताब अची न सघंदो आसमान ते वञी किताब खे पहुचाईंदा वरी साॻे हाल में ॿिए ॾींहं ते 3 तारीख़ ते हिकिड़े किताब जी महूरत हूंदी 4 तारीख़ ते ॿिए किताब जी ऑडियंस बि साॻिया ॻाल्हाइण वारा बि ज़रे घटि साॻिया वरी उन किताब खे एतिरो चाढ़ींदा जो माण्हू चवंदा न यार या त कल्ह पियो हिननि कूड़ ॻाल्हायो या अॼु पिया कूड़ ॻाल्हायो छो जो एट ए टाइम ते एॾा सारा अज़ीम किताब जेको आहे उहो कीअं थी इसाक बि पब्लिशर आहे मुंहिंजो सभु आर्टिकल्स इसाक वटि छपियूं आहिनि इसाक बि कोन ॻाल्हाईंदो ईमानदारी सां इसाक साहब तव्हां सिधा स्टेज ते हलिया अचो डॉक्टर इसाक समीर साहब खे वेलकम डॉक्टर साहब मूं इहो चयो पिए त हिकु वॾी सर्वे थी आहे यूरोप में वॾनि नक़ादनि गॾिजी करे दुनिया जा 10 वॾा अज़ीम नाविल निगार चूंडिया आहिनि जंहिंमें शायदि 20 सदी जो हिकु नाविल सभु 19 सदी जा नाविल आहिनि या कोई हिकु 20 सदी जो आहे तो मुमताज़ बुखारी साहब ऐं असां उनखे ख़त लिखण वारा आहियूं त तव्हां असां वटि अचो लाड़काणे में ख़ुशूसन सिंध में असां तव्हांखे हर राइटर अज़ीम ॾेखारींदासीं उनजे करे मूं चयो त मुंहिंजे किताब जी महूरत में मूंखे का तारीफ़ न खपे ऐं तनक़ीद खपे उनजे लाइ मूं पहिरीं ॻाल्हाए छॾियो त तनक़ीद जो जवाबु ॾिनो या को हिकु दो बाक़ी रुगो 19 सदी जा नाविल यानी अज़ीम नाविलनि जो दौर 19 सदी जो दौर 20 सदी में एॾा नाविल त वॾा नाविल आया पर हुननि जी नज़र में उहा अज़ीम नाविल न हुआ जंहिंमें रशियन नावलिस्ट जो टालस्टाय जो नंबर 1 ते एना कारेनिना हो 2 नंबर ते फ्रेंच राइटर गस्ताव फ्लाबियर जो मादाम बोवरी हो 3 नंबर ते वरी वार एंड पीस हो टालस्टाय जो इहे 10 नाविल जेके हुआ शायदि ई को 20 सदी जो हुजे बाक़ी 19 सदी जा यानी अज़ीम उन्हनि जी नज़र में अज़ीम नाविल लिखण जो दौर अज़ीम किताबनि जो दौर शायदि गुज़री वियो अञा असां अज़मतुनि जे उन दर्जे ते न पहुता आहियूं मुंहिंजो हुननि खे मुमताज़ खे मुंहिंजो अचो हुननि खे दावत ॾियूं अची असांजे लाड़काणे स्टेज ते ॾिसो असां वटि एतिरा अज़ीम राइटर आहिनि न मूंखे ख़ौफ़ आहे इहो मूंखे ख़ौफ़ आहे उहो एडनी खे कंहिं चयो ही मिसवर्ड जूं ॻाल्हियूं था ॿुधूं ये केरु आहे मिसवर्ड माण्हुनि जो शक मूं में आहे
ॿुधाए था न। सो माण्हू ख़ौफ़ ऐं ख़दशनि जो इज़हार कंदो आहे वरी उहे ॻाल्हियूं